मूंखे लॻे थो त हाणे वक़्तु अची वियो आहे त अदा सोराब ख़ान खे संदसि प्रॉपर्टी वापसि कयूं, संदसि अमानत वापसि करे टुटल रिश्तनि खे ॿीहर जोड़णु घुरिजे। इहो कीअं मुमकिन आहे? छा ईअं थी सघे थो अदा सोराब ख़ान तव्हांजो हुन वक़्त जे कयल फ़ैसिले खे सही सम्झी क़बूल कंदो? बाबा, मां अञा बि इहे चवंदसि, अवां सोट माहीन ऐं अदा यासिर जे रिश्ते जी घुर कयो ऐं पोइ समूरी मिल्कियत हिननि जे हवाले कयो। ॾिस शुमाइला, सोराब मुंहिंजो नंढो भाउ आहे। कावड़ में हू मूंखां 2 विखूं अॻिते आहे। हू उन वक़्तु बि न सम्झो त मूं इहो फ़ैसिलो छो कयो, मुंहिंजी हिकु बि न ॿुधई। त पोइ तूं संदसि मिल्कियत मोटाए ॾेई पाण खे कीअं इल्ज़ामनि खां आजो कंदे? बसि मूंखे इहो ई त सम्झ में नथो अचे त छा कयूं। बाबा, जे माण्हू अवां ॿिन्हिनि भाइरनि जे विच में इख़्तिलाफ़ात पैदा कया, उहो माण्हू साम्हूं नथो अची सघे। जे कॾहिं हू माण्हू साम्हूं अची वञे त हक़ीक़त ज़ाहिर थी पवंदी। बच्चा, ही ज़िंदगी का फिल्म न आहे जो हिकु ई सीन में सभिनी खे घुराए ऐं मामला सही करे सघजनि। ॾिस बाबा, ज़िंदगी जी वेड़ खे काफ़ी समझदारी सां अॻिते विढ़णो पवंदो। हिन वक़्तु उहो तपेदार हयात कोन्हे को, ऐं असां वटि अहिड़ो को सबूत कोन्हे जो उनखे सोराब जे आॾो आणे सघिजे। ही कागज़ात बि त काफ़ी पुराणा आहिनि, त उहो सभु कुझु पहिरियां ई संदसि जे नाले करे छॾियो आहे। उहो अदे सोराब खे मञणो पवंदो। इहो ई त मसइलो आहे शुमाइला, ही कागज़ात तमामु पुराणा आहिनि। असुल कागज़ात त तपेदार पहिरियां ई मुकमिल करे उनजी ओरिजिनल कापी सोराब ख़ान खे ॾिनी हुई। ही कागज़ात मूं पोइ दुरुस्तगी में ठाराया हुआ। तूं हिकु भेरो संदसि मिली वठेसि ऐं सम्झाइण जी कोशिशि करेसि। हा बाबा, इहे करे ॾिसूं। हा, मूं बि इहो ई सोचियो आहे त सोराब ख़ान भले धिका ॾेई मूंखे पंहिंजे घर मां कढी बि छॾे न, त हुनखे असुल हक़ीक़त मां ज़रूरु ॿुधाईंदुसि। तव्हां अहिड़ो कुझु बि कोन कंदा बाबा, ऐं मां अव्हांखे अहिड़ो कुझु करण बि कोन ॾींदुसि। न सिर्फ़ु हक़ीक़त चाचा खे ॿुधाए, बल्कि हुननि सां माहीन जे रिश्ते जी ॻाल्हि बि कयो। इहा ई त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजो पुटु इहा ख़्वाहिश हर सूरत में पूरी करे। अधी कनीस फातिमा वॾी तेज़ माई आहे, हुन जूं वॾियूं कॾहिं बि जुड़ी न आहिनि सघियूं। अव्हां फ़िकर न कयो, सभु बहितर थी वेंदो। अव्हां सभु पंहिंजा फ़िकर लाहे मूंखे ॾेई छॾियो ऐं अव्हां चिल रहो। ख़ैर पुटु, इहो ॿुधाए त तुंहिंजे जॉब जो छा थियो? बाबा, मां जॉइन करे जॉब जो पहिरियों ॾींहुं बि इंजॉय करे आयो आहियां। वाओ अदा, वेरी नाइस। इहा ख़ुशख़बरी तव्हां एॾे हल्के अंदाज़ में छो ॿुधाई? इहा ख़ुशख़बरी थी अव्हांखे सेलिब्रेट थी करणु घुरिजे। कीअं बाबा? ओह यस, व्हाई नॉट। यासिर जे तरफ़ां मुंहिंजी ट्रीटमेंट यासिर जे हवाले पूरी सेलिब्रेट कंदासीं। दाल चांवर, अॼु राति जो दाल चांवर पचाईंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।